साहब जे इंतहाई फरारत के तमाम हिन गोठ में रखियलो रिथियलो घर अज दिहाड़ो अरबा जो आहे खमीस की रात और 18 नवंबर 2020 बयान में कभी बड़ी की तो तदखल आने सीम 1442 हिजरिया रब्बुल अव्वल जो महीनो गुजरी जो दिल थी चाहे ये रब्बुल अव्वल में जलसा मुवहिदन मोमिन जा मेड़ा का झर झंग रवा दवाहन ये नाहित सिर्फ रब्बुल अव्वल के महीने में खुशी कजे मिलाद मलायजन जलसा कजन न पर पैगंबर जे सीरत के पैगंबर जे शान के पैगंबर जे अखलाक के पैगंबर जे किरदार के पैगंबर जे अक़वाल के पैगंबर जे अहवाल के दुनिया जे करे गाए सारा साल को भी महबूब जे सीरत जो शान जो पता नहीं सघंदो समझदार छो त मक़सूद कायनात रब्बुल अव्वल जे महीने में आयो दुनिया में रहमत बणजी आयो बाग तमा असांजो सजायो आ बाग तमा असांजो भलो थियो आ जो उहो रहबर रसूल तमे उम्मती रब बणायो आ चवामीन आमीन अरे मोहब्बत सां अक़ीदत सां सवाब जी नियत सां दुरूद पढ़ंदा नींदो मलाइका तमा असांजो दुरूद महबूब जे रोज़े अतर ते जॾहिं खणी ईंदा यकीनन मुस्तफा रोज़े अतर में उम्मत जे दुरूद मिलियल तोहफ़े खे क़बूल करे ख़ुशि थींदा ऐं हे बंदा रब खे खणी ईंदा
कुरान करीम जे अंदर सोचो थे पारे जनर खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तामुरून बिल मुनकर रब तो फरमाए व तुमिनून बिल्लाह जेके ईमान आन अल्लाह जे मथा यकीन करन रब रहमान जे मथा जेके अल्लाह जे हुक्म के मनन ऐ जेको रसूल रहबर पैगंबर अनवर सरवर जेको मकसूद कायनात इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे मथा कलमो पढ़न कलमो भरन माए पूरी कायनात इंसान जात मजान नबियन जे उम्मतुन मजान ये उम्मती ईमानदार भला भला मानत चार बकुरान में चयुआ कुंतुम खैर उम्मतिन बिल मारूफ व तनहूना अनिल मुनकर दार उम्मती भला भला इन्हनि में वसफर बकेड़ी रखिया एक गाली आयात ने पाण भी कंदा बिन के लेकिन जलाल भी चंदा बुराइन का पाण भी रुकबा बिन के भी बुराइन का रुकींदा रब तो फरमा कंदा इन जो सच्चो उम्मती पाण के समेदा उन जे चवण ते तरीके दे दगते नसिल ते यानी सुन्नतुन ते अमल कंदा रब तो फरमाए ये भला महबूब जे करे इनके मेहनत थोड़ी हुंदन इनके मत थी वने पर जे नेकी करे बेहूद दहन लेकिन जो अजर मिली वने पर जे गुनाह जो इरादो कयो त गुनाह नथो लिखजे पर जे गुनाह थी वयो वरी पानो पिशेमान परेशान थी पयो मोटी पयो माफी घुरंदो वयो रब कुरान में रब तो फरमाए पयो ये मुझा उम्मती गुनाहगार ओ मोहम्मद करीम के जेके दिना ये मुझा पाना गुनाहगार मिठड़े मोहम्मद करीम जा उम्मती जड़े पिशेमान थी परेशान थी करे माफी घुरंदा गुनाह त माफ कंदो मान करे गुनाह जो इरादो कजे त गुनाह नथो लिखजे पयो पर जे नेकी जो इरादो कजे तो त नेकी लिखजी थी वने पर जे नेकी करे वेहे तो त दहन लेकिन जो अजर मिली तो वने आए रे तौहीद ने दहन लेकिन जो सवाब मिलंदो जे गुनाह कयो ते त हिकड़ो गुनाह लिखबो एडे तवज्जो कजाए मुसलमान खुदा जो कसम जे के परेशान पिशेमान थी करे माफी घुरंदो वेंदो रब कुरान में फैसलो दे जवा इल्ला मन ताब व आमन व अमिला न छदिया या सुभान अल्लाह रब के दादी पिजंदा रब के दादी प्यारिया जड़े बानो चंदो हालांकि जुबान ते चवण में सौलिया पर पैगंबर दस्यो या मीज़ान में वजनिया चवण में सफा सौलिया आसान मां तो जमा पर 3 सेकंड मसल गजानदा सुभान अल्लाह चवण दा असा जो ईमान की दुआ पैगंबर जे को चयोवा दस्योवा सचवा दुनिया जो निजाम धर्म पर थी लगे तो पैगंबर जी गाल पूरी न थी लगे सुभान अल्लाह शरीफ दी आखिरी हदीस थी अबू हुरैरा रावी थी अबू हुरैरा के रो पैगंबर जो को जानसार वफादार साथी हो सहाबी हो जे शिकायत कई जेके अमड़ मार ॾिनी हुई पैगंबर के शिकायत करे पयो सोना साईं तव्हां जे मथां ईमान करणो भरियो आ तव्हां ॾे अचण जे लाइ मां अमड़ के चयो अमड़ वठी मारियो आ साईं मारो ईंदो तॾहिं आयो आ वैजन फरमाए अबू हुरैरा अमड़ के घटि वध त न चई आई अमड़ जे साम्हूं त न थी आई छो त रब कुरान में फैसलो करे छॾियो आ वकला रब्बुक अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना ओ अबू हुरैरा कुरान में ही हुक्म अची वियो आ उफ़्यूं वला तनहरुमा रब चयो आ अबे अम्मा के उफ़ भी न चवजो भल अमड़ काफिरानी आ पर साम्हूं त न थी आयो आ गुस्ताख त न बणदी आयो आ अबू हुरैरा जो फरमाए अमड़ मारियो ॾाढो आ वरतो तई त मरण जीअण जी न कई तई छॾाए जोरी भॼी आयो आ अवां ॾा रोकींदी पई आ साईं जेकॾहिं एॾो हुकुम रब
में अब्बे अम्मा जे बारे में चवा मुझा महबूब बड़ा मुझे अमर जेला हजरात कनो खुदा जो कसम पैगंबर हजरात दुआ जा खया अबू हुरैर मजलिस मा वटी पकोवा के कुछा कया अबू हुरैर दुआ पूरी थे अबू हुरैर जो फरमाए नन पैगंबर दी दुआ दिए गे पहुंचे या अबू हुरैर पंहिंजे घर अवल तो पहुंचे खुदा जो कसम पैगंबर जी दुआ अवल पहुंची वया अमर जे तबियत में फर्क अची वयो आ इरादो मटजी वयो आ दरवाजो अबू हुरैर खड़कायो आ मन तकल बाब केर अन अबू हुरैर ओ अबू हुरैर तू त चई वे अम्मा वरी मोटी कोने दो माए छडाए दोरी भजी वे अबू हुरैर तो के कह मोटायो आ छो मोटी आयो आ अबू हुरैर तो फरमा अम्मा जे रसूल का छलीली हुई जे जे करे तो मार दुनिया वनी करे रोई दो या शिकायत होते कया को तो के छाती अम्मा ओ बचड़ा के मुस्तफा छा चयो खुदा जो कसम अबू हुरैर जे तो अम्मा माने आयो आ जे तो मारनो थी मार मां तुझो दर कर न शरीर मुस्तफा तुझी परत कया मुस्तफा मोटायो आ अमर चवण लगे अब्बा जे रसूल जे तरफ तो के जली दिया रोटी दिया जो वरी बिन तो के मुजी परत करे तो के मोटायो आ को एड़े रसूल जे मता मां भी कलमो शो न परया सुभान अल्लाह आए अबू हुरैर जी अमर के कलमो नसीब जुआ पर पैगंबर जे दुआ जो नतीजो हाओ अबू हुरैर जी साईं एकड़ा एड़ा जुमला तो नसियाए जेके अल्लाह के डाढा पसंद हन रब के डाढा महबूब लगंदा प्यारा लगंदा वणंदा पर बाने जा गुनाह छणंदा ऐं उहे लफ्ज़ वधनी थींदा चवण में सवलान पैगंबर चवा चवण में सवलान ऐं अल्लाह के पसंद हन पर मीज़ान में वज़नी साईं केड़ा अबू हुरैर को रिवायत करे सिखाया मुस्तफा अबू हुरैर के पर हुक्म खास हो पर अमल आम हो तवा साजे लाए भी अबू हुरैर नाली करे पूछा क्यों अबू हुरैर मुस्तफा तो के केड़ा जुमला सिखाया बुखारी शरीफ की आखिरी हदीस अबू हुरैर की रिवायत सा अबू हुरैर तो फरमाया कलिमतान हबीबतान कौन सुभान अल्लाह अबू हुरैर तो फरमाया रसूल चयो अबू हुरैर एड़ा जुमला तो बुधाया जेके अल्लाह के डाढा महबूब मीज़ान में वज़नी ज़बान ते चमण में सवलड़ा सुभान अल्लाह उए ये जुमला सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम सुभान अल्लाह खुदा साहिबान तू तो साथ दे सुभान अल्लाह आवाज सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अकबर बाग भला हम किस्मत चंगी या जो रब तवा के चूरे जो अल्लाह के घर में पानी घर में आयो सुभान अल्लाह के ना बेशक अल्लाह हरदम हां अल्लाह जी कुदरत तवा अल्लाह जो के पोड़ा के नन्हा के वडा के जवान सब मस्जिद भरजी वया ये अल्लाह जी चूंडा अल्लाह के कोट ड्रेहा वडो यकीनन आवाज हिन को ठका परे को ताई भी वेंदो हुंदो केन ना राह जे के गुरे दाई साहब चया रुको थे जड़ सोनो वसे मीन पर चंद्रो जे जो डी मुन्यो वई अल्लाह जे रहमत जो वड फड़ो मीन मोसा साहिबान जे कोट में वसे तो कुरान पढ़जे तो आना बाबा हां वलियन के मन्यो वलियन की विलायत वलियन की करामत बरहका गलत मानू के तासुर में तो जी बुधायो तो जी बरकलायो तो जी भुलायो तो जी पर रुलायो तो जी मानू के रुलायो तो जी एकरा चोदे नहीं नबियन के नमनीदान वे ब्याजन वलियन के नमनीदान वे ब्याजन वाला इमामन के नमनीदान खुदा जो कसम आसान जो ईमान रखी जो कायनात में मखलूकात में
इंसान ज़ात में पर नबियन जी जमात में भी मोहम्मद मुस्तफा ने मटन को जवान थीजो सुभान अल्लाह मुस्तफा जो शान सॼी कायनात खां मथे खुदा का बाद में शान आहे त मिठड़े मोहम्मद करीम सुभान अल्लाह माशाअल्लाह असा इमाम जी इमामत के विलायत के मने सुभान अल्लाह ओ मां जेड़ा नके मान गड कर वली की शान बराबर न थीना पर दुनिया जा सब वली गड कर मुर्शिद सुने ईमान अनिल मुर्तजा जे शान बराबर न थीना सुभान अल्लाह सहाबी गड करके नबी रसूल जे शान बराबर न थीना सुभान अल्लाह नबी रसूल गड थियन इंतजार कन मुस्तफा मक्के मान निकली करे मेरा जवारी रात खुराक दे साहती यसरब चले मिस्र ता किराज करे फलस्तीन जे जमीन ते कदम रखन मुस्तफा बैतुल मुक़द्दस में हाजिर थियन सुभान अल्लाह ओ जाते सवाल कुन नबी इंतजार में इस्तिकबाल में अज मुस्तफा की वया पुजी वया ज़ारा नबी मरहबा कन पया मिलन पया मुबारक मुजन पया अल्लाह जी तारीफ में लगी वया पर आवान अची वया तकबीर लगी वया मुसल्ले देखे के ताकत नाई हुकुम मोहम्मद करीम के दुआ ओ मोहम्मद करीम मुसल्लल्लाहु नबी रसूल जो इमाम तेरे सारा नबी रसूल तो दे इंतजार इस्तिकबाल में हबीब तिरंजा तबीब नबी जो भी इमाम नबी जो भी नबियां मुसल्ले दे भी करे सवाल नबी के नमाज पढ़ा सुभान अल्लाह तने रब साईं कुरान में फरमायो सुभानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير سبحان الله मेरा जवारे सफर के कुरान में दर्ज कयो जिक्र कयो तोखे मुखे रब साईं खबरदार कयो ओ दुनिया जो इंसान हो मोहम्मद जा उम्मतियो अज पैगंबर जे शान के ॾिसो बैतुल्लाह मां बैतुल मुक़द्दस रात वयो सुभान अल्लाह हालांकि 5 महीने जो हुयो 5 महीने जो हुयो पर रब करीम मेहरबानी कया पैगंबर जे लाइ आसानी थी पया बैतुल मुक़द्दस में मुस्तफा रात बैतुल्लाह रसूल करे सवाल नबियन जे नमाज पढ़ाए वरी मथे वया मथे जाते लको वयो नबी दो न आयो नबी दो ओ अर्श अज़ीम रसत आसमान किराज करे सिदरतुल मुंतहा ते जिब्राइल अमीन भी बिजी रुदी अग कर लगो हबीब तनंजा तबीब मुजी इंतहा आवाजी इब्तदा सयते मान हला जे मां हला त मुजा महबूब मुजा परसड़ी वीदा मां मुजा महबूब अगे मंज़िल तमा जुअन सय अगे तमा पाण वञो खुदा जो कसम जिब्राइल नूरी महबूब जो सरदार भी सत्ता समान किराज करे सिदरतुल मुंतहा ते बिजी वयो मुस्तफा ना मथे वयो मथे जाते लको वयो नबी दो न आयो नबी दो अर्श अज़ीम चो सुभान अल्लाह शोदर करीम पाण सुभान अल्लाह जो जुमलो चई जिक्र करे तोखे मुखे फरमायो तई दिल दिमाग मां खदशो दूर करायो तई रब दो फरमाए पंध ते नजर न कयो मां रब जे कुदरत ते नजर कयो सुभान अल्लाह ओ क़यामत अचण वारो ईमान वारो रब दो फरमाए महबूब मुस्तफा जे मेराज सां मोटी आयो त उन वक्त दौर में अबू जहल भी एतराज कयो जेको महीने जो पंध ज़मीनी कीअं थींदो सुभान अल्लाह मुस्तफा वापस थी कीअं ईंदो वरी ॻाल्हियूं आसमान जूं करे पयो पर रब क़ुरान में तोखे मूंखे समझाए जो
पर मारब जे कुदरत न्यारियो कुरान वाली ज़ात मारब जिया अचन वाली ज़ात मिठड़े मोहम्मद करीम जिया मारब आहे शाह अरबा सुभान अल्लाह मारब शाह अरबा सुभान अल्लाह मा अहदा ही अहमदा सुभान अल्लाह अहदा अकेलो ही अहमदा ही मुझे मते जी तारीफ कंदो सुभान अल्लाह वहियो जुमलो चई करे दिल दिमाग जे अंदर जेके खदशात उन दौर में आया 1400 साल 42 हिजरी गुजरी वया 1442 हिजरी हली रही पर क़यामत जे सुबह ताईं मेराज जो किज़ोर पर कुरान में ॾेई चई हीअं फरमायो फरमाई सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दी लैला रब जो फरमाए पाक रब जी ज़ात हर ऐब हर कमज़ोरन खां जे पंहिंजे बाने खे घुरायो सुभान अल्लाह रात बैतुल्लाह बैतुल मुक़द्दस का मथे अर्श अज़ीम ते जाते न को वयो न वेंदो न आयो न ईंदो मुस्तफ़ा शान एॾो तॾहिं के अल्लाह जे बाने न मंदर कुशाई कंदे हीअं चयो खुदा की अज़मत क्या है मोहम्मद मुस्तफ़ा जाने मकामे मुस्तफ़ा क्या है मोहम्मद का खुदा जाने सुभान अल्लाह कहा था जिब्राइल ने सिदरा तक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंज़िलें थी मोहम्मद और खुदा जाने सुभान अल्लाह वक्त जे बनी अल्लाह जे बाने चयो त जिब्राइल अमीन भी सिदरतुल मुंतहा ते रुकजी वयो चवे पयो त मूंखे पतो न आहे कि मंज़िलूं केतिरियूं हुयूं सुभान अल्लाह जिब्राइल ने सिदरा तक मेरी रसाई थी आगे क्या क्या मंज़िलें थी मोहम्मद और खुदा जाने सुभान मुश्किल गाल कोने का इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर सुभान अल्लाह माता हर शय ते कादरा माता हर शय के जाना माता हर शय के सुञाना मां हर शय की खबर रखा तने फरमाया इन्नहु सॼी दुनिया जा इंसान पंहिंजे पंहिंजे ॿोलीअ में बैक वक़्त हिकु ई टाइम रब खे सॼनि ख़ुदा जो कसम रब समुरनि जे सद खे ॿुधे बि ॼाणे बि जवाब बि ॾे पाण फरमायई इला सालक इबादी अन्नी फइन्नी क़रीब
थी वयुमा अकुल शो पंहिंजो विञाए वेठो कयल जे दर ते जोर चुकंदो पियो मने पाण वलियनि खे कोन खाते असांजे में पर असां वलियनि जे विलायत खे मञींदा आहियूं वलियनि जी करामत खे मञींदा आहियूं वलियनि ईअं बि चयो आहे पिना दर न पिनी पिन जे पूरी न पवई जेको ॾेई न पचाई दिल त चाहे दे बिटाई ज़ात जे ॿोलीअ में शाइरनि शेरनि में तव्हांखे सम्झायां बिटाई बि सम्झायो आहे बिटाई ते हीअं चयो आहे छॾे दर दाता जो तूं सुतम सद करी छॾे दर दाता जो तूं सुतम सद करी अड़े बुरी पियो न वई पिनी तो पेला गिरन कान रब जो दर छॾे करे उन्हनि जे दरनि ते वेठो आहियां जेको तूं ॾींदो उन्हनि जे दरनि ते वेठो आहियां जेके पंहिंजी कमाई करे महिनत करे और पंहिंजी मंज़िल माणे इज़त वठी करे जो क़ब्र में सुता वञी और सादा मुस्लमान चरियो छो थियो आहे केरु थो जले क़ब्रनि ते न वञो क़ब्रिस्तान ते वञो औलिया अल्लाह जे कुर्बतुनि क़ब्रनि ते भल वञो पर वञी करे इबरत हासिल कयो कुल पढ़ो ताक़त हासिल कयो जेके दुनिया जे अंदर वॾा शाइर वॾा बुज़ुर्ग माहिर अॼु दुनिया ते न रहिया असांखे बि नाहे रहणो अॼु दुनिया छॾे क़ब्र में पहुता असांखे बि ज़रूरु क़ब्र में अचिणो आहे इन्हनि रब खे परचायो रब जो ज़िक्र कयो आख़िर जो ज़िक्र कयो इन मंज़िल माणी अॼु इन्हनि जो नाम रोशन थी वियो आहे वक़्त जा ॿोलीअ बणिजी विया अॼु क़ब्र में पहुची विया या इबरत हासिल करे दुआ घुरी कुलनि जो तोड़ो ॾेई करे मोटी आहे ख़ुदा जो क़दम केरु जलीलो पियो आहे ओ महीने में न त साल में ज़रूरु अल्लाह वारनि जे क़ब्रनि ते वञो अबे अम्मा जे क़ब्र ते वञी करे कुल पढ़ो मां हीअं छो न चवां जेको मक़सद काइनात इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा जे करे रब जहान जोड़िया ठाया अॼु जलसे ते नहीं रबिल अव्वल जो महीनो 12 तारीख़ ही ओ मुस्तफा ने दुनिया छॾनि पिया मुस्तफा तौबा कयो आहे ख़ुदा जो कसम जान सारो वफ़ादार कुर्बदार सहाबा परेशान लॻा पिया पंहिंजा अकुल गुम करे वेठा को किथे रोए थो को किथे रोए थो ख़ुदा जो कसम 12 रबिल अव्वल ते सॼो मदीनो छा सॼी दुनिया में कराम आहे अॼु मुस्तफा दुनिया छॾे विया मुस्तफा ते मौत वाक़िअ थी वियो आहे इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा 12 रबिल अव्वल ते दुनिया छॾी आहे जंहिंजे करे रब जहान ठाहिया उहो ई न रहियो आहे रब पाण चयो आहे मुंहिंजो पांडो मौत खां मां रब जी ज़ात पाक आहे बाक़ी कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत रब चयो आहे पर हर नफ्स खे मौत जो मज़ो चखणो आहे जेको जीअरो आहे पैदा थियो आहे ज़रूरु ते मौत ज़रूरु ईंदो आहे मौत हिकु दफ़ो ईंदो इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा ने ख़ुदा जो कसम आहे इज़राइल अॻे न पियो अचे जेसिताईं जिब्राइल अमीन अची करे पाक नबी खां इजाज़त न वरिती आहे सुभान अल्लाह तुंहिंजो मुंहिंजे मथां बि मौत ईंदो तुंहिंजे मुंहिंजे वसाके बि इज़राइल क़ब्ज़ कंदो पर फ़र्क़ु आहे केरु तो चवे पैगंबर असां जहिड़ो केरु तो चवे त पैगंबर जो शान वॾे भाउ जहिड़ो न ख़ुदा जो कसम आहे काइनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबी जी जमात में भी मुस्तफा जे मट को न थियो आहे न थींदो न आयो आहे न ईंदो न जमे मां मुस्तफा जो शान मथे आहे सम्झो था न पर यादि रखजांइ असां चवंदा आहियूं मुस्तफा ज़ात में बशरा सिफ़ात में नूर अला नूर आहे अल्लाह जो मुशरिक के मथे में सूरा छो हिन खां दूर बेशक मुस्तफा बशरा इंसान बशरा पर इंसान बशर बशर के चंदा इंसान रब इंसान जो तो वॾो मर्तबो रखियो रब तो फरमा 18,000 मखलूकात में जामा इंसान खे चूंडियो
इंसान बशर्ते कि इंसानियत में रहे, इंसान इंसानियत में रहे। इंसान हुआ जो खालिक के सुञाणे, है ना, रब के जाने, रब के सुञाणे, रब जी मोकिलियल नबियन रसूलन जी ताबेदारी करे, उनजे तरीक़े ते हले, उनजो चवण मथे, इहो इंसान इनजी तारीफ़ आहे कुरान में आहे। तॾहिं रब फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन लक़द ख़लक़नल इंसान फ़ी अहसन तक़वीम। अल्लाह के कायनात मखलूकात इंसान ज़ात पर नबी दी जमात मां वो इंसान मोहम्मद करीम सुभान अल्लाह रब करीम तो सांजे समझायो वा एहसान पे जो जानायो वा फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। तमासा जबला जो रब रसूल रब करीम तमासा के दुआ तमासा के उन जो उम्मती बनाए रब कुरान में तमासा में खबरदार बंदे फरमायो मोमिनो तमाते थोरो कयो एहसान कयो जो शान मान वाले नबी जो तमासा के रब उम्मती बनायो जे उम्मती बनजण जे लाए जनाब मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ पे कयो मौला मुखे उन आखिरी नबी जो उम्मती बनाए छो त उन उम्मती ईमानदार जो शान तौरात में लिखियल हो जंहिंजी उम्र थोरी हूंदी जंहिंजो अमल थोरो हूंदो पर अमल के वज़न हूंदो जंहिंजी महिनत थोरी हूंदी जंहिंखे मज़दूरी घणी रखोटींदो सुभान अल्लाह जेको ईमानदार ईंदो त आख़िर में मुस्तफा जे तरीक़े ते ज़िंदगी गुज़ारे वरी दुनिया छॾे वरी क़यामत जे ॾियारे सबूरन खां अवल जन्नत में वेंदो सुभान अल्लाह ईमानदार हूंदो उनखे जो दीवानो परवानो आशिक़ उम्मती हूंदो और मुंहिंजे महबूब फरमायो इहो मुंहिंजो उम्मती सारनि नबी जे उम्मतुनि खां ईमानदार अवल जन्नत में वेंदो सुभान अल्लाह। तॾहिं मूसा अलैहिस्सलाम बि अर्ज़ कयो या मौला घणी लोड़ नथो लोड़ियां मूंखे बि उन आख़िरी नबी जो उम्मती बणाए त मां बि जल्दी अवल सबूरनि खां अॻे जन्नत में वञां सुभान अल्लाह। सॼो ॾियारो लोड़ लोड़े शाम जो उनखे 1000 रुपयो मिले ऐं हिकिड़ो आयो मस शाम जे पहर में वठ सट करे उहो वरी हुन खां अॻे 1000 रुपयो कमाईंदो ऐं वञो खुश नसीब कहिड़ो आहे सॼे लोड़ण वारो या शाम जे पहर वारो शाम जे पहर वारो माण्हू सॼो ॾींहुं लोड़े थो उहो बि 1000 रुपयो खणे थो हिकिड़ो आयो ई शाम जे पहर में वठ सट करे बसि उहो 1000 खयूं अॻ में हुन खां कमायूं पियो थो वञे पियो अॻे हुन खां भलो कहिड़ो माण्हू इहा ॻाल्हि आहे उम्मत जी जो इहा आख़िर में ईंदी पर महिनत करे ज़िंदगी अल्लाह जे हुक्म ऐं मुस्तफ़ा जे तरीक़े ते गुज़ारींदी या क़यामत में सबूर अॻे सुभान अल्लाह। आओ मूसा अलैहिस्सलाम बि चवे थो मौला मूंखे पुछो न आख़िरी नबी जो उम्मती बणा उमिरि थोरी मामला थोरा उमिरि घणी मामला घणा इन न बाबा हाँ नूह अलैहिस्सलाम जे ज़माने दौरन पोड़ी आई तवज्जो आहे नूह अलैहिस्सलाम जी उम्र घणी बाबा 950 साल तक कुरान में आ उलमा का तमाम बाद तबलीगी वाइजी जिंदगी है उम्र की शुरुआत कॾहिं थी आहे जमण हां एक एक पटीला मोहम्मद चाहे साल गरा ये नहीं हां साल गरा कटजे पई छाती जे केक कटजे तो चाहे सदा मुझे पुट प्यारो हुआ तंहिं करे वॾो थियो आहे अंगल कयो अथई त मां हिन जी सालगिरह थो मल्हायां हर साल
छो कॾहिं जे फिलानी तारीख़ फिलाने महीने फिलाने सन में जायो अॼु मां वठी करे कार्ड में बि लिखबो आहे न फिलाने तारीख़ ॼमियो हलंदे हलंदे जवानी शबाब जानी फोड़ पर मरी वियो बस ज़िंदगी पूरी ईअं न ॼमण खां मरण ताईं इहा ज़िंदगी आहे इहा ज़िंदगी आहे नूह अलैहिस्सलाम जी ज़िंदगी तब्दीली माए बचपन वारी काढी वई पत्थर लगा तो बदला मौला कर मेहरबानी दिलायो तकलीफ दी तंगे थी वयो 900 साल वायदो कियो 900 साल जो नतीजो इहो 80 82 मसम जा जान बाक़ी हडम जे मुखालिफ साधु चवे तो नबी रब एरो बोल एरो अज़ाब मांगो हड बुड़ी की वजह से खत्म थी अल्लाह अकबर पूरी बचा के चवण में बाकी हड बुड़ी वया पली वया बुड़ी वया पर फुटड़ी चवण में नो बुड़ी वया कितनी मोहब्बत थी है अबे जी बच्चे का केड़ो भी ना फरमान जे चलो रेगो जे को भी जे छोटी पुत्र दे पता है ये यारा मोहब्बत वाला करंट रखा ये मोहब्बत जा करंट जाहिर है कदे तो बचाए दिया अल्लाह जो अज़ाब शुरू थी वियो तेरा बचे तो वधे तो तनूरन मां पड़ंदर बाहिर जाते उतो तनूर फाटी पिया निकरी पिया हर तनूर मां बाहिर जी जाए ते पानी निकरन पया पानी वधंदा वजन पया किन न बच्चे छा चयो बाबा कोन ईंदो मैं पानी वधे में डंडा ऐं ढोरा बर्बाद छा थींदो एॾो पानी निकरंदो छा एॾो वधी विया जबल वॾा जबल ते चढ़ी पाण बचाईंदो तोड़े न ईंदो ये सुख ते बेड़ो ठाहियो अब्बा चरियो थियो अलाए छा नूह अलैहिस्सलाम खे पुट बि चरियो थियो अलाए छा अस्तगफिरुल्लाह माअज़ल्लाह चंगेरा नंढेरा वडेरा सब नूह अलैहिस्सलाम तंग कन पिया टोका कन पिया ठठोला कन पिया माण्हू खे पाणी पीअण लाइ कोन्हे को वरी हेॾो बेड़ो ठाहियो आहे जंहिंजो त पाणी ईंदो वॾो सैलाब थींदो वरी बेड़ो पाणीअ ते तरंदो हलंदो माण्हू खे पीअण लाइ पाणी कोन्हे को अची तंग टोक ठठोल पोइ छा एॾा बेहया जो त बेड़े में हंगी वञनि पाखानो करे वञनि पिया नूह अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला तुंहिंजे हुकुम ते बेड़ो ठाहियो आहे कॾहिं अज़ाब आणी जेकॾहिं ॿोॾ आणी जेकॾहिं पाणी आणी ते मुंहिंजा रब ते सॼो बेड़ो बंदि करे छॾियो इन बेड़े में कीअं वेहबो मुंहिंजा मौला तुंहिंजे हुकुम ते तुंहिंजी निगरानी में बेड़ो त ठाहियो आहे त बेड़ो सॼो भरे छॾियो वक़्तु लॻो हुनजो ठाहिण में वक़्तु लॻो हुनजो को बि माण्हू सम्झनि कोन पिया अञा दुश्मनी वधाए विया अञा उन बेड़े खे सॼो गंदगी में भरे छॾियो बेड़ो भरजी वियो गंदगी में पेशाब ऐं पाखाने में हज़रत नूह अलैहिस्सलाम जॾहिं निमाणा नेण खणी करे रब खे अर्ज़ कयो रब ला तज़र अल-अर्ज़ मिनल काफ़िरीन तैयारा मौला पत्थर ते ॾाढा आया तो हाणे बेड़ो ख़राब करे छॾियो अथऊं रब हाणे मुंहिंजी दुआ खे न मोटा जाए मुंहिंजा मौला अहिड़ी ॿोॾ आण जाए जो काफ़र जो घर बि न रहे दर बि न रहे काफ़र जो बच्चो बि न बचे खुदा जो कसमार बदल जाए ने फरमायो ओ नूह नबी जल्दी न कर मां वटि देर आहे पर अंधेर नहीं मौला बेड़ो गंद करे जजो फरमायो गलती न कर या गंदगी इन्हनि खां खाराईंदो इन्हनि खां दबा कराईंदो सुभान अल्लाह छो तो परेशान थे मुझो कमाणे तू वाहिगुरु पंहिंजो कंदो रहो मन को अञा भी अची वञे सुधरी वञे पेशेमान परेशान थी करे तुझे पासे ॾे बीहे तू परेशान छो थियो आहे अल्लाह चयो आहे आओ मुंहिंजा रब तुंहिंजी कुदरत अहिड़ी बीमारी कोड़ जी अची पई आहे कोड़ जी बीमारी कोड़ में वठिजी विया चवनि पिया रूह न केजी रूह सता अस्तगफिरुल्लाह माअज़ल्लाह अड़े तो पत्थर हणोसि नंढा वॾा अची करे नूह अलैहिस्सलाम खे ॻाइण पिया पत्थर हणनि पिया असांजे मुल्क मां निकिरी वञ तुंहिंजी रूह जे करे हेॾी हालात थी विया जो माण्हुनि खे आज का कोड़ थी वियो आहे बीमारी में मुब्तला थी विया हिकिड़ो
थी वयो ॾींहं निकितो आहे ठीक ठाक थी वयो आहे बीमारी ख़तम थी वई आहे कोड़ ख़तम थी वयो आहे माण्हू पुछनि पिया पंहिंजा चवनि पिया ओ कोड़ा कहिड़ो इलाज तूं कयो आहे चई यार ॻाल्हि ॿुधी अथव इन बेड़े में सभु कुझु आहे मां त इन बेड़े में सोचियो रब से मत कसे हणे कीन हजार दस अहिड़ो पार जीअरे जो को जीअ के चाचा ए कुछ वक्त में हिते वञो हुते गॾाणी फाटक ते बि कंदे नारनि मुट पाखाने जो पाणी अचे पियो घटनि जो माण्हू उते वञी चरिया थी करे उतो पाणी पीअनि पिया ॼणनि खे लाइनि पिया ईअं हुयो हिते बीमारी आहे खांसी वरितो आहे एॾो वञनि अचनि पिया इहे कुझु ॿ टे ॾींहं हलियो वरी मिलाण न को भाई निकितो आहे बसि हीअं आहे अलाह भाई सम्झ ॾे न शैतान बि गुतू ॾींदो आहे सम्झो था न ख़ासि करे वरी पोड़ियूं पुराणियूं हा अब्बा औलाद नथी थी हाणे हीअं करे ॿ टे पीरनि ते वञ पिलाणे टीरे ॿटीरे पीर तो थी आहे हे सुख बात हे नज़र मन सम्झो न केॾो न हीअं थींदो तुंहिंजे सके नथो अचे पियो तूं कटड़ू थी मां बचा तूं नथो वञी न वञे त पिलाणे पीर ते पिलाणी वई देर न थियो साल खां पोइ पुटु आयो पुराणियूं घणियूं वरी मशवरा ॾींदियूं अड़ियो थी बचे खे बसि ॼायो त आहे पादरनि में तोड़े तमामु करे अकीदा माण्हू जा यार मां ग़लति थो चवां पर मुड़ुस थी आहे में हल्का सच चवंदे यार पुछे त बल पुछे खणी ईंदे वार पुछे त बल पुछे ख़ुदा जो कसम आहे उलमा ख़ैर बात सम्झो था दुनिया जी तकलीफ़ बाने खे अल्लाह ॾींदो आहे पर चवंदो आहे मुंहिंजा माना तकलीफ़ में सब्र कंदो ईंदे मुंहिंजा सुरान तॾहिं रब क़ुरान में बि फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन सुभानअल्लाह जो फरमाई ईमान वाला जॾहिं तकलीफ़ में फंसी वञे मुसीबत मथां कड़की पवे परेशान वञे वक़्त मथूं कजाए मुसीबत ते बेसब्री न कजाए मुसीबत में सब्र कजाए निमाज़ न छॾजाए सुभानअल्लाह वाह वैन करबला जे सरज़मीन ते एॾी मुसीबत कड़की पई आहे सब्र एॾो आहे वरी निमाज़ से